अॼु पाण सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे सिंधी पहिरियों किताब यानी रीडर जो सबक़ु पहिरियों पढ़ंदासीं। ॿाराणे किताब खां पोइ जेके सिंधी किताब अचनि था उन्हनि खे रवा सां ई पढ़िबो आहे। रवा सां गॾोगॾु हिजे हिसाब आऊं सेखारींदुसि त हिन रीडर जे सबक़नि खे असां रवा सां पढ़ंदासीं। त अचो त सबक़ु पहिरियों पढ़ूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ु पहिरियों। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो थो थधेड़ा मींहं वसाए। बाग़नि में जो अंब पचाए। वेस गुलनि खे जो पहराए। अन्न पचाए गाह उपाए। अर्श में जो तारा टिमकाए। तंहिं मालिक खे सभु साराहियूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। सबक़ु जी हिजे ॿाराणे में असां पढ़ी आया आहियूं। वरी बि पढ़ूं था। सिंध वर्स बेदर्ब ऑफिशको। सबक़ु पहिरियों। पेहेदर पह रेज़र रे ये वावनून पेशियूं पहिरियों। गीत ॿ आवाज़नि गी त गी गाफ़िए ज़र गी डिघो सुर आहे। त तेज़बर त नंढो सुर आहे त गी त। धणीअ टे आवाज़नि ध अणी अ। ध धालबर ध अणी णई ज़रणी हमज़ो ज़बर। धणीअ जा हिकु आवाज़ आहे। ग ॾ जी टे आवाज़नि ग ॾ जी गाफ़ ज़बर ग ॾे ज़बर ॾ जी मी ज़र जी गॾिजी ॻायूं ॿ आवाज़नि ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो हिकु आवाज़ जीमा जो। थो हिकु आवाज़ थेवा थो। थधेड़ा टे आवाज़नि थ देड़ा थ थे ज़बर थ दाल दे ड़े लिफड़ा थधेड़ा। मी ह ॿ आवाज़नि मी मीमीए नून ज़र मी हे नून ज़बर ह मीह। हे नून मीम ऐं ये सां गॾु मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो मी मी मीए नून ज़र मी हाँ हे नून ज़बर हाँ। हे नून हे सां मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो हाँ हे नून ज़बर हाँ मी हाँ। व सा ए टे आवाज़नि व वाज़र व सा सिनल सा ए हमज़ो ये व सा ए। बाग़न टे आवाज़नि बा ग न बेले बा गाय ज़बर ग नून ज़बर न बाग़न। में मीम दो ज़र में हिकु आवाज़ आहे। जो हिकु आवाज़ आहे। ॿ आवाज़नि ही नून अलिफ सां गॾु मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो अलिफ नून ज़बर बेदर ब अंब। प चा ए टे आवाज़नि पेदर प चेलिफ चा हमज़ो ये पचाए। वे स ॿ आवाज़नि वाविए वे सीन ज़बर स वेस। गो ल न टे आवाज़नि गाफ पिश गो लाम ज़बर ल नून ज़बर न गो ल न। खे हिकु आवाज़ आहे खे ये खे। जो हिकु आवाज़ आहे। प ह रा ए चार आवाज़नि प ह पेदर प हे ज़बर ह रेलिफ रा हमज़ो ये प ह रा ए। अ न ॿ आवाज़नि अलिफ ज़बर न नून ज़बर न अ न। प चाए पेदर प चेलिफ चा हमज़ो ये पचाए। गाह ॿ आवाज़नि गाफ अलिफ गा हे ज़बर है गाह। उपाए उ पा ए टे आवाज़नि अलिफ पेशो पेलिफ पा हमज़ो ये उपाए। अरश ॿ आवाज़नि आइन रे ज़बर शीन ज़बर श अर्श। में मीम दो ज़र में जो जीमाव जो। तारा तेलिफ ता रेलिफ रा ॿ आवाज़नि ता रा। टिम का ए टिम का ए टिम टेमीम ज़र टिम काफ अलिफ का हमज़ो ये टिम का ए। तंहिं ॿ आवाज़नि ही नून ते तारे सां गॾु मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो। तां ते नून ज़बर तां हे नून ज़र हे नून हे सां मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो ॿ आवाज़नि तां हे। मा ले क टे आवाज़नि मा मीम अलिफ मा लाम ज़र ले काफ ज़बर क मा ले क। खे स ब आवाज़नि सीन ज़बर स पे पेश ब सब। सा रा हे यूं चार आवाज़नि सा रा हे यूं। सा सीन अलिफ सा रे अलिफ रा हे ज़र हे ये वावनुन पेशियूं साराहियूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। अॼु असां रीडर जो सबक़ु पहिरियों पढ़ियो आहे। हिन खां पोइ ईंदड़ वीडियो हिन जी मश्क ते मबनी हूंदी। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी
जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।